रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हाज़ा बयानुल लिन्नासि व हुदन व मौइज़तुन लिल मुत्तक़ीन सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। मथी आयत सबूरी के अंदर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो ज़मीन में सैर कयो ऐं कूड़नि जी पछाड़ीअ खे ॾिसो। इन मां मुराद अरब शरीफ़ जे अंदरि असहाबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो हुकुम कयो वियो त जेके क़ौमूं अल्लाह जे नबियुनि जी नाफ़रमानी कयाऊं उन्हनि जे मथां हलाकतूं आयूं, अज़ाब आया, उन जा निशान उन जा एसार मुख़्तलिफ़ मुल्कनि में मौजूदु हुया ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त वञो उनखे ॾिसी अचो जिन ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूलनि जी नाफ़रमानी कई आहे उन्हनि जो अंजाम छा आहे, निशान इबरत आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। अॻिते फरमाए त हाज़ा बयानुल लिन्नास व हुदन व मौइज़तुन लिल मुत्तक़ीन। हीउ जेको आहे सो माण्हुनि जे लाइ किसो आहे, माण्हुनि जे लाइ हिकिड़ो माण्हू किसो ॿुधंदो त साईं हज़रत साहिल अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम ॾे वियो, पैगाम पहुचाईं, मुजिज़ो ॾेखारियईं, उन खां बाद हुन नाफ़रमानी कई, उनजे मथां अज़ाब आयो। हाणे इहो थी पियो किसो। रब त फरमाए त किसो बि आहे पर हिदायत बि आहे। अॻिते फरमाई त मौइज़तुन लिल मुत्तक़ीन ऐं मुत्तक़ी ऐं परहेज़गारनि जे वास्ते नसीहत आहे। सभु कंहिंजे ॾिसण में फ़र्क़ु आहे। हिकिड़ो माण्हू ॾिसंदो मश्करी सम्झंदो, हिकिड़ो ॾिसंदो हिदायत सम्झंदो ऐं हिकिड़ो ॾिसंदो त नसीहत सम्झंदो त मां हिन मां नसीहत हासिलु कयां। हीअ छा आहे? यानी अल्लाह ताला जेका पुॼाणी काफ़िरनि जी आहे, कूड़नि जी आहे, असांखे इन करे थो ॾेखारे त तव्हां कूड़नि जी पुॼाणी खे ॾिसी करे उनजी आक़िबत खे ॾिसी करे तव्हां उन मां नसीहत हासिलु कयो। जेकॾहिं जीअं मतिलबु त शहर आहिनि तबाह थियल बर्बादु थियल शहर आहिनि, उनजा निशान अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहिनि। पंहिंजे पाकिस्तान में बि खोड़ा खंडरात जेके आहिनि तव्हां नज़र ईंदो, अजीब तव्हांखे मंज़र नज़र ईंदा, उनजो किसो कंहिंखे यादि न आहे, पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त इहे जेके शहर वीरान जेके आहिनि, इहे जेके रहमत खां ख़ाली आहिनि, इहे इन मां इबरत हासिलु कयो। पोइ जेकॾहिं शहर जेके रहमत खां ख़ाली आहिनि त उन मां इबरत मिले थी पई, पर जंहिं शहरनि में ख़ुदा जी रहमत हुजे त उहे शहर ॾिसण त अञा उनखां वधीक बहितर आहे। जीअं मक्कतुल मुकर्रमा आहे, जीअं बैतुल मक़दस आहे, जीअं मदीनतुल मुनव्वरा आहे। ऐं अहिड़ी तरह सां जेके ॻोठ अलाह जे वलियुनि जा आबाद आहिनि, जेके दरगाहूं अलाह जे वलियुनि जूं आबाद आहिनि, त कूड़नि खे ॾिसण जे लाइ रब हुकुम थो फरमाए त सचनि खे ॾिसण जे लाइ त अञा वधीक हुकुम आहे। छोजो फरमाए त वकूनू मसादिक़ीन, तव्हां सचनि सां गॾु रहो। अल्लाह ताला इहो असांखे सेखारे थो पियो त बुरनि जी आक़िबत खे बि ॾिसो पर नेकनि जी पछाड़ी खे बि ॾिसो त कीअं पंहिंजी ज़िंदगी रब जी बंदगी में गुज़ारे हलिया आहे। वरी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे निशाननि खे बि पोयां रखी छॾींदुसि। इहो माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। मथां केरु ईअं चए त मां कंहिं क़बर खे ठाहे ऐं दसि मां उनखे तयारु कयां ऐं माण्हू उनजे तरफ़ राग़िब थींदा, इहो नामुमकिन आहे। बल्कि हीअ अलाह जी चूंड आहे, ख़ुदा जंहिंखे पसंदि फरमाए। थियो न त मोहम्मद अली जनाह जी मज़ार आहे कराची में, पाकिस्तान जा करोड़े रुपया उन ते ख़र्चु थियनि था पिया, केॾो वॾो गुंबद ठहियो पियो आहे, पर त उते वञी ॾिसंदे त सभु जुतियूं पायूं फिरनि था पिया, सभिनि खे बूट पेरनि में पिया आहिनि, जंहिंखे जुती पाइण जी ज़रूरत आहे ई कोन। वरी भुटे साहिब जी मज़ार ते वञ त भला केरु वज़ू करे वञे थो, पुछे त भाउ वज़ू करे वञो हुते। कलंदर जी मज़ार ते तूं जुती त पाए ॾेखार, भिटाई जे मज़ार ते मानो थिए त हीअ दुनिया जी इज़त मिलियल आहे ऐं हिननि खे ख़ुदा जी तरफ़ इज़त मिले। जिन ख़ुदा जी बंदगी कई, रब जी रियादत कई,
हाँ अहिड़ी तरह सां असांखे बि माण्हू ताना हणंदा आहिनि त असां बि क़बरूं ठाहियूं, असां बि पढ़े विझूं, असां बि इहो कमु करे सघूं था, पर इस्लाम में जाइज़ न आहे। पर बस तूं करे त ॾेखार न, पोइ त ॾिसां त तुंहिंजे पीउ जी इज़त केतिरी आहे, तुंहिंजे ॾाॾी जी इज़त केतिरी आहे। बल्कि हीउ ख़ुदा जे तरफ़ां आहे, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात। अॻिते इरशाद थो फरमाए त वला तहनू वला तहज़नू, फरमाए त सुस्त बि न थियो ऐं ग़मगीन बि न थियो, व अंतुमुल अअलौन, तव्हां ई ग़ालिब आहियो। शर्त कहिड़ो आहे, इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त तव्हांखे जॾहिं शिकस्त आहे ई कोन। शिकस्त अॻिते अलाह ताला वज़ाहत फरमाए थो पए शिकस्त खे बि छा कया, शिकस्त जी सूरत कहिड़ी हूंदी आहे, अलाह ताला उनजी सूरत खे बयानु फरमाए थो पियो। तव्हां ई ग़ालिब आहियो। जेकॾहिं मोमिन जंग जे मैदान में वञे, ॿियनि काफ़रनि खे मारे रसीद जहन्नम करे मोटी अचे त बि कामयाबु आहे। पर जेकॾहिं राह हक़ में शहीद थी वञे पोइ बि कामयाबु आहे। त अलाह जो कौल सही आहे न, मोमिन तूं हर सूरत में कामयाबी आहे। तुंहिंजे लाइ शिकस्त आहे ई कोन, या त तूं गाज़ी आहे या त तूं शहीद आहे। रब फरमाए त तुंहिंजे लाइ त हार आहे ई कोन। जेकॾहिं तूं ॾुखनि में हुजे त बि कामयाबु आहे, जे सुखनि में हुजे तूं कामयाबु आहे, गर्मी सर्दीअ में हुजे तूं कामयाबु आहे। पर शर्त तुंहिंजे लाइ हीअ आहे त इन कुंतुम मुमिनीन, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो, ईमान वारी ज़िंदगी गुज़ारियो था पिया, त तव्हां यकीन कयो तव्हां कामयाबु आहियो। जेकॾहिं ईमान खां परे थी वियो त पोइ केॾो बि माल दौलत, दुनिया पैसो, दुनिया जी शोहरत, माण्हू राज कबीला गॾु करे विहारी, ऐं तोमें ईमान कोन्हे को, यकीन कोन्हे को, तुंहिंजो को अक़ीदो कोन्हे को, त पोइ तुंहिंजी इहा कामयाबी आहे ई कोन। इहो दुनिया जो ॾेख आहे, इहो हिकिड़े ॾींहुं हलियो वेंदो। इहा दुनिया जी हर इमारत तब्दील थी वञे, हर शहर तब्दील, हिकु ॾियारे तुंहिंजो बि नाओ निशान मिटिजी वेंदो। केरु कोन ॿुधाईंदो त हिन फलाणे ख़ान जी क़बर कहिड़ी जॻह ते आहे। वॾा वॾा माण्हू दुनिया हिन मिटीअ में दफ़न थियल आहिनि, दुनिया मां गुज़री विया, पर अॼु केरु हुनजे क़बर जी बि ख़बर न ॾींदो। पर सदियूं गुज़री थी वञनि, मोमिननि जी क़बरनि जा निशान मौजूदु वेठा आहिनि। अलाह ताला उनखे मेटणु छॾे ई कोन थो पियो। दुनिया लखे रुपया ख़र्च करे उनजी मज़ारुनि ते वञे थी पई, जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो तव्हांखे मां ग़लबो अता फरमाईंदोमांव। जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त तव्हां ई कामयाबु आहियो, तव्हां ई बुलंद आहियो। तव्हां कॾहिं बि हेठि न वेंदव, पस्ती जे तरफ़ न वेंदव, तव्हां सदाईं बुलंदी जे तरफ़ ॾे वेंदव। अॻिते अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो, इन यमसस्कुम करहुन फ़क़द मस्सल क़ौम करहुन मिस्लहु। रब करीम फरमाए, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे महबूब जा सहाबियो तकलीफ़ पहुती आहे त बेशक हुन क़ौम खे बि मिसल हिन जे तकलीफ़ पहुती। उहा क़ौम कहिड़ी, काफ़रनि जी। छो जो उहद जे अंदरि मुसलमाननि जो नुक़सानु थियो ज़ाहिरनि, छो जो मुंहिंजे महबूब जा 75 सहाबी शहीद थिया, ज़ाहिर नुक़सानु आहे न इहो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त तव्हांखे जेकॾहिं नुक़सानु पहुतो आहे त बदर में त हुननि खे बि त नुक़सानु पहुतो न, काफ़रनि जो बि त नुक़सानु थियो न, उन्हनि खे बि तकलीफ़ अची न। उनजे मिसल फरमाए त तिलकल अयाम नुदाविलुहा बैन अन्नास, इहे ॾींहं आहिनि जेके अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए असां माण्हुनि जे विच में फेरायूं था पिया। इहे चंड ॾिसंदो न, कॾहिं नंढड़ो हूंदो कॾहिं वॾो हूंदो, अलाह ताला हिन निज़ाम खे फेराए थो पियो। कॾहिं इंसान जे लाइ ख़ुशी हूंदी, मुबारक हूंदी, कॾहिं वरी उनजे बरख़िलाफ़ ख़बर ईंदी, ॾुख जी ख़बर ईंदी, तकलीफ़ जी ख़बर ईंदी। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात में त इहे ॾींहं आहिनि जेके असां माण्हुनि जे विच में पिया फेरायूं था पिया, घुमायूं था पिया हिननि खे। छो फरमाए त लियअलम अल्लाहु लज़ीना आमनू, तव्हांजो ज़ाहिर करे अलाह ताला ईमान वारनि खे। इहे ॾुख सुख तकलीफ़ूं छो रत मां रब चाहियां थो त ईमान वारनि खे ज़ाहिर कयां त ख़ुशीअ जे टाइम ते मुंहिंजे दर ते वेठा आहिनि, पर सभु कुझु मोटाए वरितो थमान त बि मुंहिंजे दर ते वेठा आहिनि, मुंहिंजे दर खे छॾियो कोन थो। फरमाए त लियअलम अल्लाहु लज़ीना आमनू व यत्तख़िज़ मिनकुम शुहदा, ऐं तव्हां मां अलाह शहीद पैदा कयां। जेकॾहिं हो ग़ालिब न थींदा त तव्हां शहीद कीअं थींदव? जे तोखे ॾुख थो थिए पियो त हे छो असांजे मथां ग़ालिब थिया, छो असांखे नुक़सानु पहुचायूं? पर जे उहे ग़ालिब न थियनि हा त तव्हां शहीद कीअं थियो आहे? रफ़रत तव्हां शहादत जे दर्जे ॾियण जे लाइ मां हुननि जे अंदरि इहा ज़रूरत पैदा कई आहे। इन में बि तव्हांजो नुक़सानु कोन्हे को, मां अलाह ताला तव्हांखे दुनिया जे अंदरि संवारे छॾियो थो।
ख़ुदा जो क़ानून ते ॾिसो वयत्तख़िज़ मिनकुम शुहदा वल्लाहु ला युहिब्बु ज़ालिमीन। ईअं न चओ त अल्लाह ताला ज़ालिमनि खे पसंदि करे थो, ज़ालिमनि खे ख़ुदा पसंदि कोन थो करे, उन सां मोहबत नथो करे। रब करीम जी उन सां मोहबत न आहे जो उन्हनि खे तव्हांजे मथां ग़ालिब कयो आहे। पर अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फर्ज़ जेको दर्जो तव्हांखे हुननि जे ज़रिए सां मिलंदो, तंहिं करे माण्हुनि खे ग़लबो ॾिनो आहे जो तव्हां ज़ाहिर बि थी पओ, तव्हां शहीद बि थी पओ ऐं ख़ुदा वटि आला मक़ाम बि हासिलु करे। ख़ुदा ताला हक़ीक़त खे क़ुर पाक में बयानु फरमायो त मालूम थियो मोमिन हुजणु जेको आहे सो शर्त आहे, ॿियो को रस्तो निजात जो आहे कोन, कामयाबी जो न आहे। ईमान में मज़बूत किलो हुजे इंशा अल्लाह ताला रब करीम फर्ज़ तव्हां जी ॻाल्हि पवंदो। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़